मेहड़ जे यूसी गाही महसर ॻोठ अल्हा ॾिनो तीमड़ो जे रहवासी लतीफ़ तीमड़े जी अमड़ बुरी फोत थी वई। मेहड़ हासिल खोसो वासी मुख़्तियार खोसो वल्द मोहम्मद ख़ान खोसो फोत। लतीफ़ तीमड़े सिंध प्रेस क्लब मेहड़ जी टीम सां ॻाल्हाईंदे चयो त कैंप में कुझु न मिलण ते मुखू काटण ते मजबूर थी बोर जो पाणी घटि थियण ते पंहिंजे उजड़ल ॻोठ खे ॾिसण में रहण लाइ अमड़ खे वठी वञी रहियो हुयसि त पाणी रोड ते 2-2.5 फुट हुजण जे करे अमड़ खे साण वठी विया पियो। पाणी खे झाॻींदा अल्हा ॾिनो तीमड़ो रोड सां 2-2.5 फुट पाणी में वञी रहिया हुआसीं त अमड़ जो अचानक पेर तिरकी वियो। वॾे पाणी में हली वई मुंहिंजे साम्हूं घुता खाए फोत थी वई। इन जो त मूं वॾी कोशिशि कई अमड़ खे बचाइण जी, हर तरफ़ पाणी हुजण जे करे बचाए न सघियासीं। वेतर मां ॿुॾी रहियो हुयसि, ताहूं ऐं रड़ियूं करण ते ॻोठाणा पहुची विया, मूंखे बचाए वरितईं। अमड़ जी लाश खे घर आंदो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।